तालीमदान डिग्री कॉलेज खिप्रो के बानी मौलवी मोहम्मद हुसैन पहोड़ की 42वीं वर्सी मल्हाई वई। जिमखाना क्लब में कोठाल वर्सी तकरीब में इल्म दोस्त ऐं अदब माण्हुनि शिरकत कई। मीर हसन सरीवाल, उस्ताद नज़ीर पहोड़, सहाफ़ी आजिज़ मंगी बिन ॻाल्हाईंदे चयो त मौलवी मोहम्मद हसन पहोड़ जी ज़िंदगी ते कमु थियणु खपे। हिकु हारी जो ॿार कीअं तालीम जा वॾा इदारा क़ाइमु कया। हुननि चयो त मौलवी मोहम्मद हसन पहोड़ तालीम सां मोहबत करे घरवारी जा सोना ज़ेवर विकिणी बि कॉलेज जो बुनियादु रखियो। मुक़ररनि चयो त मौलवी मोहम्मद हसन पहोड़ उसूल परस्त माण्हू हो। हू हॉस्टलनि जा विज़िट करे शागिर्दनि ते नज़र रखंदो हो। इन पाए जा माण्हू तमामु घटि पिया पैदा थियनि ऐं छो नथा पैदा थियनि, उन जा कहिड़ा कारण आहिनि। मुंहिंजे ख़्याल में त अॻे एॾी यकसुई हुई जो जीअं त ज़िक्र थियो त हू कंहिं बि मसलक खे न छेड़ींदा हुआ ऐं न पंहिंजो ई मसलक जेको हुनजो हूंदो हो, ईमान हो, उहो दिलि ताईं रखंदा हुआ। अहिड़ो यगानो माण्हू सिंध में सुञो ई कोन थो। अॻ में जिन स्कूल इदारा हलाया आहिनि उहे सभु ज़मीनदार वॾा माण्हू में भिट भाइटी में हलायूं, कंहिं ॾियारी में हलायूं, टने बाग में हलायूं, जिन माण्हू नाला ॿुधूं था ॿियनि बि हलाया, उहे सभु तक़रीबन पैसनि वारा माण्हू। हीउ वाहिद माण्हू सिंध में हो जे ख़ाली हथनि ते हेॾा इदारा क़ाइमु कया। हिकिड़ो फ़क़ीरनि माण्हू ऐं ग़रीब माण्हू थी करे ऐं पंहिंजो चंदो चूड़ी करे उन में इदारा हलाइण में इहा हुनजी कमिटमेंट हुई, इहा हुनजो जज़्बो हो ऐं उन जज़्बे तहत हुन जेको पंहिंजो कमु सर अंजाम ॾिनो। अॼु उन इदारनि मंझां हज़ारे माण्हू मुस्तफ़ीद थी मुख़्तलिफ़ उहिदनि ते विराजमान आहिनि। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।